जामचोरो खां आम ख़बर आहे त हज़रत कलंदर लाल शहबाज जी दरगाह तां सोन ऐं चांदी चोरी वारो मामलो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम जामचोरो फाटक वटां चोरी जे इल्ज़ाम हेठ आयल अली रज़ा गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 1 करोड़ 23 लख रुपयनि जे सोन ऐं चांदी चोरी केस जी जांच एंटी करप्शन सर्कल जामचोरो हवाले कई वई हुई। त दरगाह जे मैनेजर ॿुधायो आहे त मालखाने जी चाबी अली रज़ा गोपांग वटि हुई, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम पारां जणायो वियो आहे। एंटी करप्शन टीम चयो आहे त जवाबदार अली रज़ा गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक जांच कई पई वञे। जामचोरो खां ख़बर आहे त हज़रत कलंदर लाल शहबाज जी दरगाह तां सोन ऐं चांदी चोरी वारे मामले बाबति ॿुधायूं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम जामचोरो फाटक वटां चोरी जे इल्ज़ाम हेठ आयल अली रज़ा गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे अज़ीम बारेजो। जी अज़ीम, तफ़सील ॾिजो। जी काज़ी राफेल, बिल्कुल जामचोरो में हज़रत कलंदर लाल शहबाज जी दरगाह जे मालखाने मां 1 करोड़ 23 लख रुपए की मालियत जो सोन ऐं चांदी चोरी करण वारे मामले ते एंटी करप्शन टीम जामचोरो फाटक वटे जो कार्रवाई करे सोन चोरी के इल्जाम में अली रज़ा गोपांग के गिरफ्तार करे एंटी करप्शन थाने ॾांहुं मुंतकिल किया वियो। सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज दरगाह मां जो जी मालखाने मां 1 करोड़ 23 लख रुपए जो मुबैना तौर चोरी थियल सोन ऐं चांदी वारे केस में एंटी करप्शन जामचोरो जे सर्कल ऑफिसर शाहिद हुसैन शाही की अगवानी में जामचोरे फाटक वटे जो कार्रवाई करे अली रज़ा गोपांग जो उनके गिरफ्तार करे एंटी करप्शन थाने ॾांहुं मुंतकिल करे छॾियो। सिलसिले में एंटी करप्शन जो सर्कल ऑफिसर शाहिद हुसैन शाही उन ॿुधायो त हज़रत कलंदर लाल शहबाज मां सोन ऐं चांदी जो 1 करोड़ 23 लख रुपए जो मुबैना तौर चोरी थियो, जेका पोइ सेवण थाने ते जो अहिड़ो केस दाख़िल थियो। दरगाह जो अॻूणो मैनेजर जो ज़ुबैर बलोच के जो वो गिरफ्तार किया, जेका पोइ एंटी करप्शन कोर्ट जी जांच असां ॾांहुं मुंतकिल कई, जेका पोइ गिरफ्तार जवाबदार है ज़ुबैर मैनेजर उन खां जेल मां जांच कई तो उन ॿुधायो त अली रज़ा गोपांग वटि जो मालखाने में चाबी जी उन जे हवाले थियल हुई, जेका मां 1 करोड़ 23 लख रुपए जो सोन ऐं चांदी चोरी थियो। जेका पोइ असांखे इतला मिलियो त जवाबदार जो जामचोरे खां सेवन तरफ वञी रहियो त खेसि गिरफ़्तार करे उनखे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। हिन जो चवण त केर बि मुलवस हूंदो उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सुभाणे गिरफ़्तार जवाबदार अली रज़ा गोपांग के एंटी करप्शन कोर्ट में पेश करे उनखां रिमांड वठी वधीक जांच कई वेंदी। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अज़ीम बारेजो। अवांखे अपडेट क्यों जामचोरो का हज़रत कलंदर लाल शहबाज जी दरगाह तां सोन ऐं चांदी जी चोरी वारे मामले बाबति ॿुधायूं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम जामचोरो फाटक वटां चोरी जे इल्ज़ाम हेठ आयल अली रज़ा गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो आहे।